पंद्रह जनवरी ते रथियल मकानी चूंडूं थियण न ॾींदासीं। शाहराह फैसल ते धरणो हयोसीं त पोइ ॾिसूं था कीअं थियूं थियनि चूंडियूं। कुझु माण्हू शरीफ़ छा थिया, समूरो शहर बदमाश थी वियो आहे। मकानी ऐं आम चूंडूं वेझो ईंदे MQM जा सभु दड़ा गॾिजी विया। फारूक सत्तार बि MQM जो थी वियो। मुस्तफ़ा कमाल पारां बि पाक सरज़मीन पार्टी बि MQM पाकिस्तान में ज़िम करण जो ऐलान। MQM अॻवान खां डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फारूक सत्तार, आमिर ख़ान, मुस्तफ़ा कमाल ऐं वसीम अख्तर बहादुराबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पहिरीं तकबंदियूं ठीकु करायो, पोइ चूंडुनि में हिसो वठंदासीं। ज़बरदस्ती चूंडूं थियूं त सख़्तु रद्दअमल ईंदो। शाहराह फैसल ते मकानी चूंडुनि ख़िलाफ़ तारीख़ जो सभ खां वॾो धरणो हयो वेंदो। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त असां पंहिंजे रस्ते जी चूंड करे वरिती आहे। हाणे केर बि MQM खे भित सां लॻाए नथो सघे। नैब बनाएगा पॉलिसी हमारे लिए और जवाब दे दो। कहा क्या है, यानी अगर प्रोजेक्ट तेज करना कोई जुर्म है तो फिर एक केस क्यों डाला है भाई, मेरे ऊपर तो हजारों केस बन जाते हैं। अदलिया को और नैब को ये झूठे केस खत्म करें। हम ये सिंध के लोगों को इंसाफ किया है कि भी अगर चीफ मिनिस्टर पंजाब कोई केस करता है वो तो लाहौर में होता है, लेकिन अगर चीफ मिनिस्टर सिंध पे केस है तो वो इस्लामाबाद उसको बुलाएंगे। अगर गिरफ्तार करना है स्पीकर सिंध असेंबली को तो इस्लामाबाद से गिरफ्तार करेंगे। और ये अभी तक कंटिन्यू कर रहा है। और चीफ मिनिस्टर सिंध जो है वो इस्लामाबाद के चक्कर लगा रहे हैं नैब कोर्ट के। लेकिन इस पे जो खर्चे के ऊपर खर्चा आ रहा है, 16 लोग और उनके वकला हर 2 हफ्ते इस्लामाबाद आते हैं कोर्ट के सामने, उसका हिसाब किताब भी नैब से लिया जाएगा और हम लेंगे। डील्स करने वाले कोई और हैं। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत मकानी चूंडूं कराइण लाइ तयारु आहे। असेंबलियुनि जो मुदो ऑगस्ट ताईं आहे। कंहिं शख़्स जी मर्ज़ी सां चूंडूं न थींदियूं। इस्लामाबाद जी एहतसाबी अदालत में पेशी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त पंजाब जे वॾे वज़ीर जो केस लाहौर में हले थो ऐं सिंध जे वॾे वज़ीर जो केस हुजे त इस्लामाबाद घुरायो वेंदो आहे। वर्ल्ड बैंक ऐं एशियन बैंक बोर्ड मुतासिरनि जी बहालीअ लाइ सहकार कयो आहे। सिंध हाई कोर्ट MQM जी मकानी चूंडूं रोकराइण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत चयो आहे त छा तव्हां चाहियो था त मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले खे बि काल अदम करार ॾिनो वञे। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं वक़्त सिर थींदियूं। इलेक्शन कमीशन जे कोरम बाबति दरख़्वास्त ते तफ़सीली दलील ॿुधण जो फ़ैसिलो कयो वेंदो। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडुनि लाइ तयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल। पोलिंग स्टेशन ते सामान पहुचाइण जो कम बि शुरू। मकानी चूंडुनि दौरान फ़र्ज़ अंजाम ॾींदड़ उस्तादनि खे तरबियत ॾियण जो सिलसिलो पिणु जारी। कराचीअ में मकानी चूंडुनि दौरान 246 यूनियन कमेटियुनि ऐं काउंसलर्स जी 1446 यूनियन वार्डन मजमूई तौर ते 10,629 उम्मीदवार मैदान ते लथल। 35 उम्मीदवारनि जे फौत थियण सबबि 35 सीटुनि ते चूंडूं न थी सघंदियूं ऐं 8 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। ऐं लाहौर हाई कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर खे हटाइण वारो चीफ सेक्रेटरी जो नोटिफिकेशन काल अदम करार ॾेई छॾियो। गवर्नर पारां एतवार जो वोट तस्लीम करण ऐं डी नोटिफाई जो हुकुम वापसि वठण ते चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त उकलाई वई। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त परवेज़ इलाही फ्लोर टेस्ट करण में कामयाब थी वियो आहे। गवर्नर जे वकील वॾे वज़ीर ख़िलाफ़ वधीक कार्रवाई न करण जो बयानु ॾिनो।